अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो HR JDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था सिटी रिपोर्टर मोहकुम लुंड जी। पूरे दुनिया जियां सकड़े में भी एकता ॾिहाड़ो धाम धूम सां मल्हायो पियो वञे। हर तरफ़ ईद वारो समाओ, जॾहिं त SUP अॻवान सैज़िन शाह एकता ॾिहाड़ो सादगीअ सां मल्हायो। वधीक ॾिसूं था HR JDO न्यूज़ जे सिटी रिपोर्टर मोहकुम लुंड जी हीअ रिपोर्ट। हूअं त सॼी सिंध में मुख़्तलिफ़ जायुनि ते पोइ 10 सालनि खां वठी जेको मीडिया जे ज़रिए पंहिंजे वतन सां मुहबत जो इज़हार, ॿधीअ जो इज़हार, सिंध सां वफ़ादारी जो इज़हार पोइ 10 सालनि खां वठी अख़बारुनि ऐं मीडिया जे मुख़्तलिफ़ कयो। यकीनन इहो साराहजोॻो आहे ऐं इहो जहिड़ो हींअर त 10 साल थिया आहिनि, पर लॻे ईअं थो त जहिड़ो सिंध वतन सां वफ़ादारी जो करोड़े माण्हू हिकु ॾींहं ते पंहिंजी कनि था मल्हाईंदा। वधीक ख़बर ने अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।